तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध धरती न्यूज़। जुडो रिपोर्टर रोशन कुमार। जुडो लॻ मामूली ॻाल्हि तां चाचे हथां भाइटो क़तल। जहिड़े में ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा ज़ख़्मी, जुडो इस्पताल मुंतक़िल। क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल 3 जवाबदार गिरफ़्तार। जुडो जे यूसी बाकर जे ॻोठु अमीर अली जमाली में सॻे चाचे अली पुटु ख़मीसो गोलियूं हणी पंहिंजे भाइटे 38 साला राणो पुटु अयूब थईम खे क़त्ल करे छॾियो। जॾहिं मक़तूल जे ॿाहिरि लहल ऐं राज़ी थईम शदीद ज़ख़्मी थी पिया। इतला जुडो पुलिस मुक़तल ऐं ज़ख़्मियुनि खे रोलर हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो। जॾहिं त जुडो पुलिस क़त्ल जे इल्ज़ाम हेठि आयल अली पुटु ख़मीसो सोजरो वल्द ख़मीसो थईम ऐं जत वल्द सोजर थईम खे गिरफ़्तार करे वरितो आहे। राब्तो करण ते SHO जुडो आफ्ताब रिंद ॿुधायो त ॿिन्ही धुरियुनि में ज़मीन में बीठल माल जे गाह तां जहिड़ो थियो आहे, जंहिंमें चाचे पंहिंजे भाइटे खे पिस्टल जा सिधा फायर करे क़त्ल कयो। जॾहिं त मक़तूल जे 2 भाइरनि खे पिणु लठियूं कुआड़ियूं हणी शदीद ज़ख़्मी करे विधो। हिननि वधीक चयो त जहिड़े में ॿिन्ही धुरियुनि जा 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। मामले जी जांच कयूं पिया। होॾां आख़िरी इतलाउनि ताईं मामले जो को बि केस दाख़िल न थियो आहे।